अरहमर राहिमीन। ख़त्मुल क़ुरान के मौके ते अल्लाह ताला मस्जिद में आंदो आहे। रमज़ान जो आख़िरी ॾहो, इन ॾहे में हिकिड़ी रात आहे जेकी रात 1000 महीननि खां भली आहे। पुट तव्हां ॻाल्हायो न। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला शल तव्हां ऐं असांखे बि उहा रात नसीब फरमाए। सुठो आहे तिलावत में ज़िक्र अज़कार में गुज़ारिजे, पर इन रात के विसारजे न। चाहे बिस्तरे ते हुजो तॾहिं बि अल्लाह सां तव्हांजी तार गॾियल हुजे, भुल न थिए, विसर न थिए। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला छल नसीब फरमाए। साईं जन फरमाए उहा पोएं ॾहे में आहे, 21 में आहे, या 21 जी रात आहे, या 23 जी रात आहे, या 25 जी रात आहे, या 27 जी रात आहे, या 29 जी रात आहे। किन बुज़ुर्गनि लिखियो अल्लाह ताला पूरी काइनात में मुख़्तलिफ़ 21 रातियूं ॾेई करे अल्लाह सभिनी खे राज़ी कंदो। छो त जेकॾहिं असां में हुजे 21 जी त पोइ असां वटि तव्हां वटि कल्ह 21, सऊदीअ में त अञा अॻु में 21, हा न। थी सघे थो 23 में हुजे त असां वटि 23 आहे, त सऊदीअ में अॼु बि 24 आहे। तंहिंजे करे बुज़ुर्गनि ईअं लिखियो आहे त बसि पोयों ॾहो सॼो अलाह खे पिया राज़ी कंदा रहो, मन कंहिं का घड़ी अची वञेव। उहा घड़ी अची वई त उहा घड़ी इन रात वारी मामूली न आहे। सॼी रात अल्लाह जे क़ुरान फरमाए त ख़ैरुम मिन अल्फ़ि शहर, 1000 महीननि जे रातिनि खां भली आहे। 1000 महीने जूं रातियूं, 1000 महीनों, इहो जेकॾहिं तव्हां हिसाब कंदो त साल, मां कल्ह कंहिंखो पुछियुमि त हुननि ॿुधायो तक़रीबन 82-83 साल थो थिए। हिकिड़ी राति 82-83 साल, एॾो अल्लाह ताला उन हिकिड़ी राति जो अजुर कयो आहे। पोइ जेकॾहिं असांखे अहिड़ो 40 सालनि में रातियूं 40 थियनि त पोइ वञी करोड़नि में निकिरी वेंदासीं। तंहिंजे करे इनखे मामूली न सम्झो। अॼु 23 आहे, इम्कान आहे इहा हुजे, 25 आहे, इम्कान आहे इहा हुजे, 27 आहे, इम्कान आहे इहा हुजे, 29 आहे, इम्कान आहे इहा हुजे। अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला सभिनी खे नसीब फरमाए। बहरहाल ॾाढी ख़ुशी थी, सुहिणो प्रोग्राम थियो, इफ़्तारी बि थी ऐं वॾे बहितरीन अंदाज़ में जिन दोस्तनि इफ़्तारी कराई, मां अल्लाह ताला खां उन्हनि जे लाइ दुआ थो कयां त अल्लाह ताला उन्हनि जे माल, इज़त, औलाद में बरकत फरमाए। ईअं रिवायत में ईंदो आहे त जंहिं माण्हूअ कंहिं खारक सां कंहिंखे रोज़ो रखारायो या उनखे रोज़ो इफ़्तार कराई, कंहिं खारक सां, पाणीअ जे ढुक सां, जेतिरो उन रोज़ायत खे अजुर मिलंदो, अल्लाह ताला इन रोज़े रखाइण वारे खे बि अजुर ओतिरो ॾींदो। अल्लाह जे खज़ाननि में खोटी कोन्हे। मतिलबु सुभाणे ईअं चओ त पोइ साईं पोइ असुरी छड़ो रोज़ा पिया खोलाइजनि, इहा सुठी ॻाल्हि आहे, पर रोज़े जो त शान अञा मथे आहे। रोज़े जो शान केतिरो आहे जो अल्लाह जे रसूल फरमायो त मूंखे रब फरमायो आहे त अस्सौमु ली व अना अजज़ी बिही, रोज़ो मुंहिंजे लाइ आहे, मां रोज़ायत जे लाइ आहे। हिते तव्हांखे अजुर मिलंदो रोज़े रखाइण खोलाइण सां, पर रोज़ो रखणु जेको आहे पाण ख़ुदि रखणु, उनजो अजुर एॾो आहे जो अल्लाह साईं फरमाए थो त उहो मूंसां थो वञे, मां उनजो थी थो वञा। जंहिंजो सिंधीअ में तर्जुमो आहे त बा जंहिंजो रब तंहिंजो सभु। अदा हे न बसि कंदव तव्हां, बसि न कंदव। पुट अॻे नंढा न वेंदा क्यों न, तव्हां बुढ़ो बि ॻाल्हाइण खां कोन था, पोइ वॾनि खे बि परेशान न कयो। हाणे तव्हां मुंहिंजो केरु वरी केरु ॻाल्हाईंदो त वरी मां उनखे उतराईंदुमि, ईअं न कयो। सिंधीअ में तर्जुमा त जंहिंजो रब तंहिंजो सभु। रोज़ायत जो रब अथव बाबा, रोज़ो अल्लाह जो, अल्लाह रोज़ायत जो, खोलाइण वारे खे अजुर मिलंदो। मतिलबु इन ते भाड़े पियो त पोइ रमज़ान जा रोज़ा रखूं न रखूं, छड़ो खोलायूं रोज़ायूं रखायूं न। रोज़ो रखाइणु खोलाइणु इहो बि अजुर खां ख़ाली कोन्हे, पर रोज़ो जेको रखे थो, अल्लाह जे रसूल फरमायो त अल्लाह मूंखे चयो आहे त उहो मुंहिंजो आहे, मां उनजो आहे, माना मां उनजो बदिलो आहे। छो त रोज़ो अहिड़ी इबादत आहे जबकि उन रोज़े वारे खां ऐं रब खां सवाइ टे खे ख़बर कोन्हे। इहा ख़बर कोन्हे त क़ासिम खे रोज़ो आहे अलाए न आहे, इहो क़ासिम खे ख़बर, ॿियो अलाह खे ख़बर। भाऊअ खे साईं गुलाम अल्लाह खे रोज़ो आहे अलाए न आहे, तव्हां साईं त वेठो हुजे चुप कयूं, मुंहुं ढिलो कयूं, तव्हांजे लेखे त रोज़ो थी सघे थो न हुजे रोज़ो, टे खे ख़बर कोन्हे। तंहिंजे करे इहा इबादत अहिड़ी आहे। हाणे अंदरि असां मस्जिद में दाख़िल थियासीं त खोड़ सारो फ्रूट पियो, हर क़िस्म जो फ्रूट, हा न। अब बाक़ी रोज़े में घणा मिंट, बाक़ी 5 मिंट, बाक़ी घणा मिंट, बाक़ी 3 मिंट, बाक़ी घणा मिंट, बाक़ी 2 मिंट, थोड़े माल पियो आहे अंदरि, झलण वारो बि असां मुलनि खे कोई कोन्हे, पर पोइ बि नथो को हथ वधाए, छो त रोज़ो आहे। पोइ इहा अलाह खे ॻाल्हि वणे थी त अथसि सभु कुझु, पर पोइ बि मुंहिंजो ख़्यालु थो करे, मुंहिंजे रसूल जो ख़्यालु करे हथु नथो हुजे। तोड़े जो निड़ी सुकी थी वञेसि, चप सुका पिया अथसि, तॾहिं बि पाणीअ ॾे हथु नथो वधाए।
इहो आहे अलाह जो रोज़ो। तंहिंजे करे रब खां दुआ आहे त अलाह ताला सभिनी खे रोज़नि रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जिन रोज़ा रखिया अलाह उन्हनि खे क़बूल फरमाए, जिन न रखिया अलाह उन्हनि खे बि तौफ़ीक़ अता फरमाए। अलाह जे रसूल फरमायो त जंहिं रमज़ान जा रोज़ा रखिया वरी मथे रमज़ान जो इरादो कई, अलाह हयाती ॾिनसि, वरी उहो रमज़ान आयो, रोज़ो रखणु शुरू कयईं, जेके विच जा साल जा गुनाह अलाह इन रोज़नि जे रमज़ान जे रोज़नि जे बरकत सां माफ़ थो करे छॾे। अलाह चए थो माफ़ थो कयां, पोइ असां तहक़ीक़ूं छो कयूं? बसि रब तूं माफ़ थो करे, असां राज़ी। हा, के नंढा चवनि, के वॾा चवनि, नंढा हुजनि वॾा हुजनि साईं मौलाना, नंढा हुजनि वॾा हुजनि, माफ़ माफ़ फरमाए। हिकिड़ो नमाज़ पढ़, वरी ॿिए नमाज़ जे लाइ अच, पोइ वरी वुज़ू कर। अब वुज़ू कंदा न टंकी आहे, वुज़ू में बिस्मिल्लाह करे हथनि खे धोते, त जेके हथनि सां ग़लतियूं तुंहिंजूं थी वयूं इन वुज़ूअ जे करे अलाह माफ़ थो करे। मुंहं खे पाणी हई अखियुनि सां जेके तुंहिंजूं ग़लतियूं थी वयूं अलाह माफ़ थो करे। पाणी वात में ॾिनी गुरड़ीअ जे लाइ जेके तुंहिंजो ज़बान खां के बुरा सुरा लफ़्ज़ निकिता अलाह माफ़ थो करे। अलाह सही त छॾण जे लाइ तयारु आहे, पर छल बाने खे हया अचे कुझु उन पासे ॾे सुरी। तॾहिं त भेटाई रहमतुल्लाह अलैह जो चवंदा आहिनि मशहूरु शेर आहे, भेटाई रहमतुल्लाह अलैह जो चए त पाण ई ईंद में हो त कुझु आऊं बि अॻ भरी थियां। होॾो त रब छॾण जे लाइ आहे, पर बानो त कुझु लड़े नी। बाने जे लड़ण जूं जायूं हे मस्जिदूं अथव। हेॾो जो अज़ान अचे हय्या अल सलाह हय्या अल फलाह, बानो भॼंदो अचे कम करे चइबो निमाज़ जो टाइम थी वियो, वुज़ू कंदो अचे इहा जाइ अथई कि पाण ई ईंद में हो त, पर कुझु आऊं बि अॻ भरी थियां, कुझु मां बि हेॾे अचां त अलाह ताला त पंहिंजे वाकुर में वॼनि। ओड़ो त देरि कोन्हे का। अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला छा सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ॾाढी मूंखे ख़ुशी थी, दोस्तनि जो प्रोग्राम बाद में बि थींदो इंशाअल्लाह अज़ीज़ ख़तम जो, पर मां जे तकड़ जे करे भाऊ जन इहो टाइम असां पाण में तय कयोसीं त मग़रिब खां पोइ इफ़्तारी बि थींदी, पोइ 2-3 शेर बि थींदा। वरी रखो अलाह ते 5 शेर हा न 5 शेर हा। अव्हां जे पाड़े जो मुंहिंजो प्यार बिरादरी मोहतरम मौलाना मुनीर अहमद, अल्लाह ताला उनजे क़ब्र जे मथां किरोड़ा रहम जा मींहं नाज़िल फरमाई। बिरादरी मोहतरम ही शेर लिखायो, पर मां कंहिं सबब जे करे उन जलसे में न अची सघियुसि, चई न सघियुसि। दिलि घुरे थी त उन अलाह वारे जे लाइ चंद हे माफ़ी नामे वारा लफ़्ज़ रब जे हथों रखां। अल्लाह ॾे हलियो वियो माण्हू भलो भलारो, अल्लाह ॾे हलियो वियो माण्हू भलो भलारो। साईं मुनीर अहमद, साईं मुनीर अहमद दुर्वेश दोस्त प्यारो, अल्लाह ॾे हलियो वियो माण्हू भलो भलारो, अल्लाह ॾे हलियो वियो माण्हू भलो भलारो। हिन ज़िंदगी समूरी महबत कंदे गुज़ारी, हक़ वारे आलिमन जे ख़िदमत कंदे गुज़ारी। हिन ज़िंदगी समूरी महबत कंदे गुज़ारी, हक़ वारे आलिमन जी ख़िदमत कंदे गुज़ारी। दाग़े फ़िराक़ हिन जो, दाग़े फ़िराक़ हिन जो सब खे कयो ॾुखारो, अल्लाह ॾे हलियो वियो माण्हू भलो भलारो। साईं मुनीर अहमद दुर्वेश दोस्त प्यारो, अल्लाह ॾे हलियो वियो माण्हू भलो भलारो। महमूद साईं असद सां हुन जी दस्त बैयत, महमूद साईं असद सां हुन जी दस्त बैयत, हाले जवीअ सां हुई हुन जी वॾी अक़ीदत, हाले जवीअ सां हुई
मुंहिंजी वॾी अक़ीदत इश्क़े नबीअ में गोहल, इश्क़े नबीअ में गोहल आशिक़ नाम यारो अल्लाह ॾे हलियो वियो माण्हू भलो भलारो हर आम ख़ास सां अदबन हो पेश ईंदो हर आम ख़ास सां अदबन हो पेश ईंदो मुर्की ऐं ख़ुश मिज़ाजीअ सां क़ुर्बो वंडींदो मुर्की ऐं ख़ुश मिज़ाजीअ सां क़ुर्बो वंडींदो हर कंहिं सां हुन जो रिश्तो हर कंहिं सां हुन जो रिश्तो ओ प्यार पिरत वारो अल्लाह ॾे हलियो वियो माण्हू भलो भलारो साईं मुनीर अहमद दुर्वेश दोस्त प्यारो अल्लाह ॾे हलियो वियो माण्हू भलो भलारो हर नात ख़्वान सां रखंदो हुयो महबत इमदाद सां मगर हो रखंदो वॾी हो चाहत मरहूम हाजी साहब जो दोस्त हो दिलारो अल्लाह ॾे हलियो वियो माण्हू भलो भलारो साईं मुनीर अहमद दुर्वेश दोस्त प्यारो अल्लाह ॾे हलियो वियो माण्हू भलो भलारो अल्लाह पाक जन्नत में जाए हुनखे ॾींदो अल्लाह पाक जन्नत में जाए हुनखे ॾींदो साईं मुनीर खे रब बख़्शे सफ़ा छॾींदो आमीन मुर्तज़ा कर रबवा करीम प्यारो अल्लाह ॾे हलियो वियो माण्हू भलो भलारो साईं मुनीर अहमद दुर्वेश दोस्त प्यारो अल्लाह ॾे हलियो वियो माण्हू भलो भलारो रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम या इलाहुल आलमीन असां सभिनी जी हाज़िरीअ खे क़बूल फरमा या अल्लाह जिन दोस्तनि अॼु प्रोग्राम रखियो इन में हिस्सो वरितो उन्हनि जे माल इज़त औलाद में बरकत अता फरमा या अल्लाह असांखे लैलतुल क़द्र जी राति नसीब फरमा या अल्लाह असांजे रोज़नि खे क़बूल फरमा या अल्लाह असांजे नेकिन खे क़बूल फरमा जिन रोज़ा रखिया क़बूल फरमा जिन न रखिया उन्हनि खे रोज़ा रखण जी तौफ़ीक़ अता फरमा असां समूरनि जा जेके वॾड़ा नंढा मर्द औरतूं फौत थी विया आहिनि मुंहिंजा मिठा रब हिन ख़तमुल क़ुरान जे मौक़े ते रमज़ान मुबारक जे भलारी रात जे सदके सभिनी जी बख़्शिश जो ऐलान फरमा सभिनी जी मग़फ़िरत फरमा सभिनी खे जन्नतुल फिरदौस में जगह ॾियण फरमा रब्बना आतिना फिद दुनिया हसनतम व फिल आखिरति हसनतम व क़िना अज़ाबन नार व अदखिलनल जन्नत मअल अबरार या अज़ीज़ या गफ़्फ़ार या रब्बल आलमीन सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।